बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बुॾंदे बूढ़नि में के हातिक हथ विझनि, पसो लॼ लतीफ़ चए केॾी मंझि कखनि, या कंधी कनि या साण हलनि सीर में। असांजे पेज एग्रीकल्चर एंड ह्यूमैनिटी ज़राअत ऐं इंसानियत जे हिन पेज खे सभिनी ॾिसंदड़नि खे अस्सलाम वालेकुम। असां हींअर लाइव आया आहियूं। हीअ लोकेशन आहे असांजो इलाइक़ो नवाबशाह 60 माइल, नवाबशाह 60 माइल जो इलाइक़ो आहे। हाणे कोशिशि कंदासीं त कुझु ॻाल्हियूं आबादगारनि सां कयूं, पर हाणे तव्हांखे ख़बर आहे त ॿहिराड़ियुनि में असां वटि इंटरनेट जो ॾाढो इशू आहे, पर उन जे बावजूदि इहे परेशानियूं, इहे शयूं आहिनि पंहिंजी जाइ ते, पर पाण थोरी गुफ़्तगू कंदासीं। ऐं जीअं आबादगारनि सां हिकिड़ी कमिटमेंट हुई त असां सुभाणे इंशाअल्लाह ताला 8:45 ते लाइव ईंदासीं। हींअर मुंहिंजे ख़्याल में उहो टाइम थी वियो आहे ऐं काफ़ी आबादगारनि रिस्पॉन्स बि कयो ऐं कमेंट्स बि तव्हां उन पोस्ट ते ॾिसंदव या लाइक ॾिसंदव, या आबादगारनि मैसेंजर ते असांखे मैसेज कया, या असांजे पाड़े जा माण्हू हुया उन्हनि बि चयो त असां कोशिशि कंदासीं, विज़िट कंदासीं। बहरहाल असांखे पूरी सिंध ॾिसंदी आहे, पूरी पाकिस्तान जा माण्हू ॾिसंदा आहिनि। तव्हां सभिनी जी मोहबत हूंदी आहे या तव्हां सभिनी जो ख़ुलूस हूंदो आहे त असां कोशिशि करे हिकु लिमिटेड एरिया जे लाइ या हिकु मख़सूस माण्हू जे लाइ कोन ॻाल्हाईंदा आहियूं, सभिनी आबादगारनि जे लाइ ॻाल्हाईंदा आहियूं, सभिनी सिंध जे ऐं पाकिस्तान जे आबादगारनि जे लाइ ॻाल्हाईंदा आहियूं। पोइ जिते जिते सिंधी ॿोली असांखे सम्झ में ईंदी आहे असां उते ॻाल्हाईंदा आहियूं। मां इन जे करे कोशिशि करे जेके कमेंट्स मूंखे कया वेंदा आहिनि, जेको बि टॉपिक हुजे त उन्हनि जा जेके मां जवाबु ॾींदो आहियां, त ईअं मतिलबु उर्दू, रोमन उर्दू में जेको आहे मां लिखंदो आहियां, त जीअं असांखे जेकॾहिं को ॿिए कंहिं लैंग्वेज वारो माण्हू असांखे जेकॾहिं ॾिसे थो या ॿुधे थो या पढ़े थो असांजो कमेंट, त उनखे ॻाल्हि सम्झ में अचे। हाणे लाइव में कुझु इशू ईंदा आहिनि पंहिंजी जाइ ते, पर हाणे जेकॾहिं असांखे हींअर मुंहिंजे ख़्याल में कुझु इंटरनेट जो इशू अचे पियो, सो बहरहाल को मसइलो कोन्हे को, पाण पंहिंजी गुफ़्तगू जारी रखूं पिया। जेका सूरत हाल तव्हां सभिनी जे साम्हूं आहे त इंटरनेट जा इशूज़ आहिनि। सभिनी खां पहिरियां पाण ॻाल्हाईंदासीं, ही फ़सुलु आहे असांजो जंहिंजे साम्हूं मुंहिंजो हींअर कैमरा आहे। ही सरेह ऐं कमंद जी इंटर क्रॉपिंग थियल आहे। अब अगरि दोस्तो तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बि असां सरेह जी पोखी कंदा आहियूं या कमंद जी मिसाल जेकॾहिं पोखी कयूं पाण, त कमंद जे फ़सुल खे हमेशह पाण गहरा सुठा हर ॾींदा आहियूं ऐं मिसाल डीप प्लोइंग इन में कंदा आहियूं, गहरा हर ॾींदा आहियूं। कमंद जे लाइ बनी या जेको बि फ़सुलु लॻाईंदा आहियूं उन जे लाइ बनी जो सुठो इंतिख़ाबु कंदा आहियूं। हाणे बनी असांजी कीअं ठहंदी, हिन में असां फार्म यार्ड मैन्यूअर तक़रीबन 10 खां 12 ट्रालियूं जेके आहिनि, इहा ट्राली वञे पई साम्हूं, अहिड़ियूं ट्रालियूं हूंदियूं आहिनि। जे तव्हांखे ॾिसण में ईंदी, मां थोरो कैमरा खे ज़ूम करे थो ॾिसां, अहिड़ा ई ट्रैक्टर हूंदा आहिनि। उहे मतिलबु जेके आहिनि असां विझंदा आहियूं। वथाण जो भाण कोशिशि करे 2 महीना 3 महीना अॻु में असां विझंदासीं, त जीअं या 1.5 महीनो या महीनो पहिरियां उहो वथाण जो भाण विझूं, उनखे सॼे असां हिन में जेका असांजी ज़मीन आहे उन में टेड़े वञूं, पोइ उनखे पाणी लॻायूं, वरी उनखे हर लॻायूं। माना भाण लॻाइण खां पोइ घटि में घटि हिकिड़ो पाणी अचे, घटि में घटि 2 या 3 जेके आहिनि हर लाज़िमी लॻनि। तव्हांखे ख़बर आहे असां वटि या पूरी दुनिया में जेकॾहिं इंटरनेशनल लेवल ते बि ॻाल्हि पाण कंदासीं त कमंद जी जेका पोखी आहे उहा असां कंदा आहियूं खिरा विच में, मतिलबु विच में जेका ओड़ हूंदी आहे उन जो, ऐं जेका असांजी मतिलबु खिरे जी साइज़ हूंदी आहे या लाइन स्पेसिंग जेकॾहिं पाण चऊं, मिसाल माना जेका हिकिड़ी ओड़ आहे, हिकिड़ी लाइन आहे, उन जी लाइन जो स्पेसिंग तमामु ज़रूरी हूंदी आहे मेंटेन करणु। पोइ उहे के आबादगार रखंदा आहिनि हर जी साइज़ 2.5 फुट, के रखंदा आहिनि 2 फुट, के रखंदा आहिनि 3 फुट। पर जेका आइडियल ऐं तव्हांखे मां ॿुधायां थो, जेका मतिलबु असां चऊं था त टेक्निकली जेका ॿुधाई थी वञे, त उहा घटि में घटि 3.5 खां 4.5 फुट हुअणु घुरिजे। उहा इन जे करे
त जेका असांजी कमंद में जेतिरो असांजो प्लांट स्पेसिंग असां मैनेज कंदासीं या रो स्पेसिंग मैनेज कंदासीं ओतिरो असांजो ॿूड़ो मज़बूत थींदो। हाणे हिन में जॾहिं असां वथाण जो भाण इस्तेमालु कयो आहे, वथाण जे भाण जे इस्तेमालु करण खां पोइ वरी असां हिन खे NP ॾिनो आहे। NP में तव्हांखे ख़बर आहे फास्फोरस हूंदा। हाणे हिन खे कमंद जे फ़सुल खे माना शुरूआति में घटि 1.5 बोरी 2 खां 1.5 बोरी ॾियणु घुरिजे। पर हींअर जेका सूरत हाल आहे आबादगारनि सां मतिलबु जेका पोज़ीशन हले पई उन ते जेकॾहिं असां ॻाल्हाईंदासीं त माना 1 बोरी बि नथा ॾेई सघूं असां DAP जी, छो जो कास्टली आहे ॾाढो। असांखे इन्हनि शयुनि जो ॾिसणो आहे, असांखे पंहिंजो पैसो ऐं असांखे पंहिंजे जेको आहे वक़्तु, असांखे पंहिंजी जेको आहे सहूलियत ॻोल्हणी हूंदी आहे। सो बहरहाल फास्फोरस वारा भाण इस्तेमालु शुरूआति में तमामु ज़रूरी हूंदा आहिनि। असां त कुझु दोस्तनि जा कमेंट बि ॾिसूं पिया ऐं मतिलबु असांजो ज़हन उन पासे वञे पियो त थोरो तसलसुल ॻाल्हि जो टुटी वेंदो आहे। वफ़ा सलीम चुटो साहिबु अस्सलाम वालेकुम। सलीम रज़ा चुटो 60 माइल खां। साईं सलीम रज़ा तव्हांजी वॾी महिरबानी। गद्दा अली बि असांखे मैसेज कयो आहे गुड। मारल ने चयो साईं भाण विझण खां पोइ पहिरियां कहिड़ो हर लॻायूं। साईं मारम साईं तव्हांजे सुवाल ते ॻाल्हायूं था। बहरहाल फ़िलहालु असां जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि कंटिन्यू कयूं पिया उन्हनि ते ॻाल्हाए वठूं। सो आबादगार दोस्तो, जॾहिं असां मिसाल इंटर क्रॉपिंग कंदा आहियूं या ॿिनि फ़सुलनि जो असां मिसाल पोखींदा आहियूं, मिसाल कमंद ऐं ही सरियं गॾु आहे, त तव्हां कोशिशि कयो त माना भाण इस्तेमालु जेके कयो त असांजो ज़हन हुजे, असांजी सोच हुजे त इहे ॿई भाण असांजे ॿिन्ही फ़सुलनि जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। मतिलबु तमामु इहे असांजे ॿिन्ही फ़सुलनि खे फ़ाइदो ॾींदा। हाणे ही कोशिशि इहा हुअणु घुरिजे त हिकिड़ो जेको असांजो फ़सुलु आहे न उन जी असां वटि पैदावार एतिरी हुजे जो जेको ॿिन्ही असांजे उन्हनि शयुनि जो कढी अचे, ख़र्चु कढी अचे। मिसाल जेकॾहिं सरियं असांजी थिए थी 15 खां 20 मण थिए थी, सुठी सरियं थिए थी, छो जो असां ॾिठो आहे त माण्हू 32 मण बि खणनि था, 35 मण बि खणनि था ऐं 28 मण 27 मण 25 मण खणनि था। जेकॾहिं सरियं जो रेट 7000 रुपया हुजे, 20 मण असांजो थिए, ठीकु आहे, त उन में मां सम्झां थो त असांजे ॿिन्ही फ़सुलनि जो ख़र्चु कवर थी वेंदो। या 7500 हुजे या 6000 हुजे या 25 मण असांजी सरियं थिए, त कोशिशि कयो अहिड़ो तरीक़ो अपनायो जो असांजे हिकिड़े ई माना वक़्त में असांजे ॿिन्ही फ़सुलनि जो ख़र्च बि निकिरी अचे ऐं असांखे पैदावार मिले त असां जीअं मतिलबु फ़ाइदो असांखे ज़्यादा थिए, ॿियो फ़सुलु असांजो मुकमल हुजे, बचत करे रीट कनेक्ट थी वञे। काफ़ी आबादगार असांखे ॾिसनि पिया। सर तव्हांजी वॾी महिरबानी। वीडियो खे जेको आहे काफ़ी मैसेज आहिनि उन्हनि ते ॻाल्हायूं था। हाणे हिन सरियं सां मसइलो छा थियो? हिन सरियं सां मसइलो थियो जो जीअं असां पोखीसीं जुमे वारे ॾींहुं असां पोखीसीं त पहिरियां असां कमंद लॻाए वियासीं ऐं कमंद लॻाइण खां पोइ असां हिन खे मतिलबु कमंद खे बंदि करे असां हिन खे पाणी ॾिनोसीं। असां सरियं जो ॿिज छटियोसीं 2 किलो। हिन में प्री बेसिक आहे सिंध राया जे नाले सां, पंहिंजी एग्रीकल्चर रिसर्च सिंध जी तमामु बहितरीनु वैराइटी आहे। उहा असां प्री बेसिक सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडो जाम असांजो सोर्स हुयो। आहे एग्रीकल्चर रिसर्च सिंध जी वैराइटी, पर तव्हां सभिनी जे ज़हन में सुवालु ईंदो त प्री बेसिक एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडो जाम कीअं थी ॾेई सघे, छाकाणि त प्री बेसिक बीज असांखे उहो इदारो ॾींदो आहे जंहिंजी उहा माना वैराइटी हूंदी आहे। जेको उन वैराइटी जो ब्रीडर हूंदो आहे उन खां सवाइ असांखे माना परमिशन कोन हूंदी आहे। पर सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडो जाम वटि राइट्स आहिनि त जंहिं शइ जो जंहिं वैराइटी जो प्री बेसिक ठाहींदा आहिनि त उन्हनि जा ब्रीडर, उन्हनि जा जेके आहिनि इदारे जा माण्हू अची विज़िट करे हुननि खे स्पाइक चऊं या हेड या जेको आहे बूटा सिलेक्ट करे ॾेई वेंदी आहे। हुननि जी मतिलबु इवेल्यूशन करे वेंदी आहे त हीअ प्री बेसिक कैटेगरी में अची सघनि थो। उन्हनि में प्योरिटी मेंटेन थियल हूंदी आहे, माना ईअं सम्झो 99.92% प्योरिटी मेंटेन हूंदी आहे, जर्मिनेशन हूंदी आहे, फिज़िकल ऐं जेनेटिकल प्योरिटी ते कमु थींदो आहे।
सो ही प्री बेसिक बीज असां लॻायोसीं। हाणे जुमे ते लॻायोसीं, वरी जेको आहे असां आचर ते हिन खे अची वियो पाणी। हाणे जॾहिं आचर ते हिन खे पाणी अची वियो त ॾाढी परेशानी थी। हीअ असांजे मुंहिंजे चाचे जी साइड आहे, हिन में लॻल आहे कमंद। त कमंद जो पाणी जीअं हिन में आयो त असां चयोसीं त हीउ जेको आहे जीव, छाकाणि त नाज़ुक आहे न, मस्टर्ड असांजो नाज़ुक ॿूटो आहे। जीअं हुनजो मतिलबु जेकॾहिं जीव उते थो या जर्मिनेशन हुनजी थोरी थिए थी, त मस्टर्ड में असांखे जेको आहे ॾाढो माना जेकॾहिं हुनखे जल्दी पाणी अची वियो, कमंद खे नुक़सानु कोन्ह थींदो। मुंहिंजो ज़ाती तजुर्बो या मुंहिंजी ज़ाती ज़हनियत आहे त कमंद खे असांजो जर्मिनेट थियण में कुझु ॾींहं लॻंदा, पोइ 7 ॾींहं खां पोइ थियनि, 8 ॾींहंनि खां 12 ॾींहंनि खां पोइ थियनि, त उन खे एतिरो नुक़सानु कोन्ह थींदो। छाकाणि जॾहिं असां मस्टर्ड जी हार्वेस्टिंग वग़ैरह कंदासीं त बि उन टाइम ते बि कमंद खे जेके असां लुणी छॾींदासीं त को मसइलो कोन्हे को, वरी असांजो भले कमंद फुटे। बहरहाल इहे तहफ़ुज़ात हुया, पर उन जे बावजूदि मां हिन खे ऑब्ज़र्व कयो आहे त तमामु बहितरीनु जर्मिनेशन थी आहे। उन वरी पाणी अचण जो असांखे नुक़सानु कोन्ह थियो आहे। थोरो जेकॾहिं मां कोशिशि कयां थो तव्हांखे कैमरा में ॾेखारण जी, त उन जर्मिनेशन जो असांखे नुक़सानु कोन्ह थियो आहे। हीअ तव्हांजे साम्हूं आहे। काफ़ी आवाज़गरनि जा सुवाल आया आहिनि पंहिंजी जाइ ते, पर हाणे इन्हनि खे जवाबु ॾियण जी कोशिशि कंदासीं, न त बि पोइ लाइव खां पोइ इंशाअल्लाह। छाकाणि त मां कोशिशि कयां थो जंहिं मौज़ू ते ॻाल्हाइणु चाहियां थो त उन खे थोरो कंप्लीट कयूं। सरें जे फ़सुल खे असां पोखियोसीं, जुमे वारे ॾींहुं पाणी वग़ैरह लॻाए छॾियोसीं, वरी हिन खे पाणी अची वियो हिन साइड खां, हीअ कमंद वारे फ़सुल खां साइड खां पाणी अची वियो। हाणे असां ॾिठोसीं त यार 2 दफ़ा पाणी अची वियो आहे, त हाणे असांजो मस्टर्ड जो वरी असां सीड लॻायूं या न। मां हिते भाउ खां या बाबारनि खां पुछा कई त पोज़ीशन छा आहे, चई ॿनी पाणी रखियो बीठी आहे ॿनी। मूं चयो इहो नुक़सानु थींदो, पर हाली फ़िलहालु असां जेको आहे इन्हनि खे छॾे था ॾियूं 3-4 ॾींहंनि खां पोइ। पर हाणे हिन जी जर्मिनेशन भली आहे, मां सेटिस्फाई आहियां, हिन खे असां छॾे था ॾियूं। इंशाअल्लाह ताला इहा असांजी मस्टर्ड जो किराब भलो थींदो। थोरो ॿाहिरि निकिरूं था, फील्ड में थोरो गप आहे। ऐं अलाह कंदो, कोशिशि इहा आहे त सरें जो फ़सुलु जेकॾहिं असांखे 15-20 मण ॾिए थो, कोशिशि हूंदी त वधि ॾिए, वधि में वधि, छाकाणि हीअ ॿनी बि सुठी आहे, पर ॿनी ही एकड़ खां घटि आहे। आबाद कर दोस्तो, जेको असां एकड़ चवंदा आहियूं न, 43,560 स्क्वायर फुट, पोइ उनजी नाप हर आबादगार पंहिंजे हिसाब सां जरेबनि जी या एकड़नि जी कंदा आहिनि। मिसाल असां चवंदा आहियूं त हीउ पासो जेको आहे 2 जरेबनि जो जेको मुंडो हूंदो आहे साम्हूं तव्हांजे, असां चऊं था इहो हुजे 198, माना 99 फुट जो हिकिड़ो जरेब थींदो आहे, असां जेका कैलकुलेशन कंदा आहियूं। ऐं हीअ जेको असांजो आहे मतिलबु हिन जी डिघाई जेका आहे उहा चऊं था 210 हुजे। जेकॾहिं मां भुलिजां त इहा कैलकुलेशन आहे, माना असांजी उहा कैलकुलेशन ॿिन्ही डिजिट्स जी या ॿिन्ही जेके असांजे अंग आहिनि उन्हनि जी थिए, माना 198 ऐं 210 जो जेकॾहिं ज़रब असां कयूं 43,560 स्क्वायर फुट थिए, त इहो असांजो ऑफिशियल हिकिड़ो एकड़ चइबो। एकड़ में 40 वेसा हूंदा आहिनि, पर इहे असांजो परे पासे रोड आहे साम्हूं, हीअ बि रस्तो आहे, त हीअ असांजा एकड़ कुझु खुटल आहिनि। पर उन जे बावजूदि हिन खे सीड रेट असां 2 kg ॾिनोसीं। हालांकि जेको असांजे आबादगारनि खे सम्झाइण में असांखे ॾुखियाई थिए थी न, त सीड रेट जे हवाले सां, फर्टिलाइज़र जे हवाले सां, त इहे ॾाढा इशू थियनि था। DAP जे हवाले सां सुवाल अचनि पिया, त DAP कोशिशि करे शुरूआति में इस्तेमालु कयो वञे, छाकाणि जॾहिं बि असांजो फास्फोरस इनिशियल स्टेज में, मिसाल शुरूआति में ईअं आहे त 4-5 ॾींहं अॻु में तव्हां फ़सुलु पोखण खां पहिरियां जेके हर लॻायो था उहो हुननि में मिक्स करे छॾियो था, उहो बि बहितरु आहे। या ॿिज लॻाए तव्हां जेको ॿिज सां गॾु हर लॻायो था, मिसाल हर लॻाइण जो मक़सदु इहो आहे त ॿिज जॾहिं असां गॾाईंदा आहियूं, मां हलूं था पाण हिन पासे, हीअ हिकिड़ो एकड़ आहे। कल्ह जेको आहे असां ढगनि ते मतिलबु कणिक जी जेका जिन्स गॾाई आहे उहा ॾांदनि जे जोड़े ते असां गॾाई आहे, उहा बि तव्हांखे ॾेखारियूं था। सो आबादकार दोस्तो, कोशिशि कयो, मतिलबु मक़सदु ॻाल्हि जो चवण जो इहो आहे त जेके तव्हां फ़सुलु पोखियो त तव्हांखे इन हिसाब सां मतिलबु पंहिंजो ज़हन हुजे त असां 2 फ़सुलु पोखियूं था इंटर क्रॉपिंग में, हिकिड़े फ़सुल में असांखे घटि में घटि जेको आहे हाणे इहे आबादगारनि जा सुवाल आहिनि घणा, मां चवां थो कंहिं न कंहिं सुवाल जो जवाबु ॾींदो वञे माण्हू।
हिकिड़ो सुवालु आयो आहे त सरें या कणिक छटिकण खां पोइ पहिरियां त DAP ॾिनो वञे थो, पर छा 8 ॾींहंनि खां पोइ बिना पाणी ॾियण जे यूरिया ॾिजे त बहितर रहंदो? सर हाणे ॾिसो, DAP त असां पहिरियां ॾींदा आहियूं या यूरिया जेको असां ॾींदा आहियूं, माना DAP असां शुरूआत में ॾेई छॾीसीं, त यूरिया तव्हां कोशिशि करे जल्दी में न ॾियो। छाकाणि त यूरिया जेको असांजो हूंदो आहे त उहो ॿूटो असांजो ॿाहिरि निकिरंदो आहे, उहो ॿूटो साओ असांजो जेको हूंदो आहे या ॿूटे जो जीव जेको ॿाहिरि निकिरंदो आहे, पन वग़ैरह खे उन्हनि खे सही नमूने सां मिलंदो आहे। त जेकॾहिं असांजो ॿूटो साओ हूंदो, उनखे यूरिया जी ज़रूरत आहे त पाण ॾींदासीं, बिना पाणी जे ॾेई सघूं था, पर उन जे लाइ शर्त इहो आहे त शाम जे टाइम ते ॾियो, त जीअं असांजो उहो यूरिया मतिलबु ॻरी वञे, उते ज़मीन में मतिलबु मिली वञे ॿूटे खे या ज़मीन खे असांजी खे मिले। जेकॾहिं मिसाल हिन टाइम ते ॾींदासीं, हींअर बि थधि आहे, माक आहे, या हीअ असांजी ज़मीन में मॉइस्चर आहे, ॾियण खां पोइ पाणी ॾिनोसीं त फ़ाइदो थींदो। सुकी ज़मीन आहे या मॉइस्चर वारी ज़मीन आहे, ॾियण खां पोइ फ़ाइदो थींदो। मंझंदि जो ॾींदासीं त यूरिया एवाप्रोट थी वेंदो आहे न, उहो यूरिया असांजो उॾरी वेंदो आहे। कोशिशि कंदासीं माक हुजे या शाम जे टाइम ते पाणी ॾेई छॾियूं, या राति जो थधि आहे त शाम जे टाइम ते ॾेई छॾियूं, सुबुह जो हुनखे पाणी ॾियूं। या जेकॾहिं माक ते ॻरी थो वञे त बहितर इहो आहे त तव्हां अहिड़े हिसाब सां ॾियो त उनखे हल्को पाणी बि लॻाए सघूं, या असांजो यूरिया उहो ॻरी वञे, मतिलबु शाम राति जे टाइम ते माक ते या मॉइस्चर ते बहितर आहे। ठीकु आहे सर। काफ़ी सुवाल अची विया आहिनि। NP खां DAP जी अधु बोरी ॾियणु सस्ती बि पए थी ऐं बहितर बि आहे। सर ॾिसो, असांजो मक़सदु आहे त असां ॾियूं था, असांखे शुरूआत में फास्फोरस ॾियूं न। फास्फोरस जो मतिलबु इहो आहे त जेको तव्हांखे सोर्स मिले थो। हाणे हिकिड़ा आबादगार माना चवनि था त असां हिकिड़ी NP जी बोरी ॾियूं था, हिकिड़ा चवनि था त असां DAP जी हिकिड़ी बोरी ॾियूं था। जॾहिं NP जी पाण बोरी ॾियूं था न, माना 2 NP गॾाए हिकिड़ो पंहिंजो DAP ठहे थो न, उन्हनि जो माना मिक़दार ईअं थो थिए। NP में बि छा आहे, फास्फोरस जो मिक़दार आहे न, ऐं DAP में बि छा आहे, फास्फोरस जो मिक़दार आहे। त फास्फोरस जेतिरो मिसाल असांजी रिक्वायर्ड आहे ज़मीननि में, तव्हां ख़बर आहे पाकिस्तान में हींअर पोटाश ऐं फास्फोरस ज़मीननि में न हुअण जे बराबरि आहे। इंटरनेशनल लेवल ते तव्हां इहे डिस्कशन थियनि था, कॉन्फ्रेंस थियनि था ऐं रिसर्च पेपर पिया आहिनि, त असां वटि माना ज़मीननि में फास्फोरस ऐं पोटाश जी तमामु घणी कमी आहे। ठीकु आहे सर। ॾिसो, जेका तव्हांखे सहूलियत आहे, फास्फोरस ॾियणो आहे, पोइ तव्हां NP जे ॾियो था सूरत में या DAP जी सूरत में ॾियो था, माना असांजो वक़्तु बि बचे, पैसो बि बचे, सहूलियत बि मिले, असांजी महिनत बि बचे न, उहो असां तरीक़ो इस्तेमालु कराईंदासीं। रिकमेंडेड डोज़ ॿनी जे हवाले सां बि अलॻि अलॻि हूंदा आहिनि। फास्फोरस केतिरो ॾिजे, ज़मीन जी चकास कराईंदासीं त असांखे ख़बर पवंदी न असां केतिरो फास्फोरस ॾियूं। इहो असां वटि वॾो फुक़दान आहे त असां ज़मीननि जी चकास करायूं कोन था। त मक़सदु ॻाल्हि जो इहो आहे त कोशिशि कंदासीं ज़मीननि जी चकास कराए असां पंहिंजे फर्टिलाइज़र जो तयन कंदासीं। ईअं असां धुके ते नथा चई सघूं त हीअ असांजी ॿनी सुठी आहे, मां नथो सम्झां। इन ॿनी खे तॾहिं पाण सुठो चवंदासीं जॾहिं हिन में असां फार्मयार्ड मैन्यूअर हर 2-3 साल इस्तेमालु करायूं, ऐं असांखे जेको फसल जी जर्मिनेशन पाण ॿुधाए थी असांजी ॿनी सुठी आहे, ॿनी असांजी पाणी खणी वञे त असां चऊं त असांजी ॿनी सुठी आहे। कलर जा उते हिसा या कलर जा उते मतिलबु पार्ट्स न थी वञनि, कलर जा जेके आहिनि हिसा न थी वञनि। ऐं जेकॾहिं असां चऊं त बाबा हिन में असां कणिक था पोखियूं त असां पोखे सघूं था, कमनि था पोखे सघूं था, मस्टर्ड, काटन, जेका ॿनी असां पोखियूं त माना जेको फसल पोखूं त उन जे हिसाब सां असांखे माना पैदावार बि सुठो ॾिए, असांजे ॿूटे खे जान ॾिए, त असां चवंदासीं इहा ॿनी सुठी आहे। पर इन जे लाइ अथेंटिक जेको असांजो तरीक़ेकार आहे त असां हुनखे ॾींदासीं, चकास ज़रूरु कराईंदासीं त असांजी ॿनी में कहिड़ा जुज़ा आहिनि, कहिड़ा जुज़ा न आहिनि। हा, नसरुल्ला शर साहिबु चवनि था साईं राही वारे टाइम ते DAP न ॾिनी आहे, पहिरें पाणी ते DAP ॾेई था सघूं। नसरुल्ला भाउ हाणे ॾिसो,
ॾिसो पहिरियां शुरूआति में असां चऊं था DAP रिकमेंड कयूं था न, पर हिकिड़ो मजबूरी नथा ॾेई सघूं। मिसाल कंहिं बि सूरत में फास्फोरस असां लिक्विड में, पाउडर फार्म में या दाणेदार फार्म में मिसाल नथा ॾेई सघूं न। असां चाहियूं था त असां पंहिंजे फ़सुल खे असां वटि सहूलियत अची वई, या असां वटि मतिलबु पैसा पहिरियां कोन हुया, हाणे पैसा अची विया आहिनि, त हाणे असां तरीक़ेकार अहिड़ो रखंदासीं जो उहो फास्फोरस असांजो जेतिरो जल्दी थी सघे पहिरें पाणी ते ॾियूं। असल में छा आहे, जो पहिरें पाणी जो मक़सदु इहो हूंदो आहे त जॾहिं असांजो जल्दी पाणी ॾींदासीं त असांजे फ़सुल खे नुक़सानु थी थो सघे न। DAP जे चकर में मिसाल चऊं पाण था 8 ॾींहं थी विया आहिनि, 8 ॾींहंनि खां पोइ असां जल्दी DAP ॾियूं या फास्फोरस ॾियूं, त उन में छा थींदो, जेको असांजो फ़सुलु आहे न उन खे थोरो स्ट्रेस अची वेंदो, पाणी वधीक हुअण जो मतिलबु ख़दशो जेको आहे उनखे ख़राबु करे सघे थो। ठीकु आहे न, माना हिकिड़ो ॿूटे में हिकिड़ो प्रेशर ईंदो आहे न, जे मिसाल पाण ज़्यादा पाणी बि नथा पी सघूं, घटि पाणी बि नथा पी सघूं, पर असांखे जॾहिं ज़रूरत हूंदी त असां उन मुनासिबत सां पीअंदासीं, जेतिरी असांजी बुख हूंदी। बुख खां पोइ जेको आहे असां पाणी मतिलबु जेकॾहिं पीअंदासीं, उन खां पोइ जेको पाणी असांखे माना तलब न हूंदी न, उहो सम्झो एक्सेस थी वेंदो, उहो वधीक थी वेंदो। हाणे उन टाइम ते तव्हां कोशिशि करे ईअं DAP ॾियो या मतिलबु फास्फोरस अहिड़े हिसाब सां ॾियो, उनखे तव्हां जेको आहे लिक्विड फार्म में ॾेई छॾियो, उन में फ्लड कयो त जीअं हू जल्दी असरु करे। पहिरियां असां जेको DAP ॾियूं था न, उहो माना 8 ॾींहं 15 ॾींहं 10 ॾींहं पहिरियां ॾियूं था, त उहो ॿिज सां गॾु, जीअ सां गॾु उहो उथंदो आहे, जर्मिनेशन सां गॾु उथंदो आहे, त उन जे ॿूटे जी पाड़ खे तमामु घणो फ़ाइदो ॾींदो आहे। पहिरें पाणी ते बिल्कुलु ॾेई सघो था, पर कोशिशि कयो उनखे ॻार ठाहे उन्हनि खे जेको आहे लिक्विड फार्म में आणे करे DAP खे जेको आहे तव्हां भले ॿोरी खे कीअं मिक्स कंदो, हिकिड़े कंहिं ड्रम में या कंहिं, त उहो ड्रम जी टूटी तव्हां खोले छॾियो त उहो जीअं असांजे सॼे एकड़ खे अची वञे, भले 2 खंदियूं हुजनि, 3 खंदियूं हुजनि, उन्हनि खंदियुनि में जेको आहे असां कूलर या नंढा नंढा जेको सेटअप रखंदासीं त उहे उन्हनि में अचे, त लिक्विड फार्म में असांजो उहो ॻरियल जेको हूंदो DAP जी सूरत या फास्फोरस जी सूरत, उहो असांखे वधीक फ़ाइदो ॾींदो, नुक़सानु कोन ॾींदो। फास्फोरस पहिरें पाणी ते ॾींदो, ॿिए पाणी ते ॾींदो, फ़ाइदो थींदो, नुक़सानु कोन थींदो। पर बहितर तरीक़ो आहे उहो असां शुरूआति में ॾियूं त उन्हनि जो तमामु घणो फ़ाइदो आहे। ठीकु आहे, जीअं असां वथाण जे बाण जी ॻाल्हि कईसीं त शुरूआति में 1 महीनो 1.5 पहिरियां ॾियूं, उन खां पोइ असां इन्हनि खे शयुनि खे क्लियर कयूं, मतिलबु उन्हनि खे मतिलबु पाणी ॾियूं ऐं उनखे प्लोइंग कयूं, जो बाण असांजी ॿनी में ॻरे सड़े, उहो बाण ज़मीन में पंहिंजो वर्क ॾेखारे। ही कमंद जो फ़सुलु आहे, कमंद जे फ़सुल में जेको आहे ही नोट्स आहिनि न, ही नोट्स चइबो आहे, ही नोड आहे, ही विच वारो हिसो जेको असांजो आहे इन खे असां इंटरनोड चवंदा आहियूं। हाणे ही जेके आहिनि न, असां चऊं था ही नोड असांजी जेका आहे इन में माना ही सेट हूंदो आहे असांजो। ठीकु आहे, ही असांजो चइबो आहे सेट। इन में घटि में घटि 1 खां 2 अख वारा जेके असांजा हूंदा आहिनि, उमूमन हूंदा घटि आहिनि न। जेकॾहिं 3 अख वारा असांजा हूंदा, सेट हूंदो, ठीकु आहे, नोड हूंदी असांजी, त उन में जेको आहे असांजो माना ॿूटे में टेलर्स ज़्यादा थींदा ऐं ॿूटो असांजो बहितरीनु थींदो। पर जेकॾहिं हिकिड़ी मतिलबु अखि आहे, ही जीअं मिसाल पाण चयूं ही हिकिड़ी अखि आहे, ईअं हिन जे हिन पासे हूंदी या हिन में ही हिकिड़ी अखि आहे, हिते किथे बि मूंखे 2 अखियुनि वारो जेको आहे ॿूटो ॾिसण में अचे कोन थो, त उहा अखि असांजी माना 2 अखियुनि वारा ओतिरा ॿूड़ा कढंदी, ओतिरा टिलर्स कढंदी। 3 अखियुनि वारी वरी हिकिड़ी जॻह ते, माना असांखे सीड रेट घटि इस्तेमालु थींदो। पर जेकॾहिं हिकिड़ी अखि वारो हूंदो त लाज़मी ॻाल्हि आहे असांखे सीड रेट वधीक इस्तेमालु कराइणो पवंदो। हाणे कुझु आबादकारनि जे सुवालनि ॾे हलूं था। ही गुफ़्तगू असांजी वञे थी वधंदी, आबादकार चवंदा असांजे सुवालनि जे, पर मां आबादकार दोस्तो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि जो यकीन ॾियारां, जेके तव्हांजा सुवाल हूंदा न, जीअं असांजो लाइव ख़तमु हूंदो, इंटरनेट जे इशू जे करे थोरा डिस्टर्ब थियूं पिया, ज़रे ही ऑप्शन थो ॾिए ट्राए टू रिकनेक्टनि जो ऑप्शन थो ॾिए। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजा मतिलबु कमेंट 2 या 3 कमेंट अचनि पिया, बाक़ी ॿिया कमेंट असांखे ॾिसण में अचनि कोन पिया। हाँ, वालेकुम सलाम बाबा।
ये असंजो आहे दोस्त आहे अची वियो आहे पंहिंजी बनी ते वञनि पिया था। अच्छा ही आहिनि के जुनेजो साहब रसूल भाई जुनेजो साहब NP फास्फोरस जो बेहतरीन सोर्स न आहे, महांगो सोर्स आहे। तव्हां हिसाब त कयो त DAP में फास्फोरस केतिरो आहे, नाइट्रो फास में केतिरो, ताकि तय थी सघे त सस्तो कहिड़ो आहे। सही ॾिसो, जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं NP ऐं DAP जी त असांखे ख़बर आहे त मतिलबु अंदाज़न 2 बोरी NP 1 DAP जे बराबरि आहे। 46% आहे, हुन में मुंहिंजे ख़्याल में 23% आहे या 20% आहे। इन्हनि जो थोरो डिफरेंस थिए थो न, 2 बोरी NP ऐं 1 बोरी DAP। असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं तव्हां वटि फास्फोरस जो सोर्स आहे जंहिं बि फार्म में, पोइ तव्हां चओ था त NP में असांखे बहितर रिज़ल्ट था मिलनि, NP वारो फास्फोरस असांखे वधीक थो मिले 2 बोरियुनि ॾियण जे या 1 बोरी ॾियण जे। तव्हांजी पाण वटि ज़मीन जी चकास आहे त असां उहो इस्तेमालु कंदासीं, छो जो असांजो मक़सदु आहे त फास्फोरस इस्तेमालु करणु न, असांजो मक़सदु DAP इस्तेमालु करणु न आहे। DAP में फास्फोरस वधीक आहे, NP में फास्फोरस जो मिक़दार घटि आहे या परसेंटेज खणी चऊं घटि आहे। असांजो मक़सदु आहे त तव्हां फास्फोरस इस्तेमालु कयो, पोइ तव्हां जहिड़े बि फार्म में इस्तेमालु कयो था शुरूआति में। जेकॾहिं कैलकुलेशन जो माना मिसाल पाण ॻाल्हि कंदासीं न त उहा आबादकारनि खे असां मिसाल तव्हांजे कमेंट में रिप्लाई करे चवंदासीं त फास्फोरस DAP में असांजा केतिरा kgs अचनि था, NP में असांजा फास्फोरस जा केतिरा kgs अचनि था, ठीकु आहे न। पर रिकमेंडेशन ओवरऑल मिसाल जेकॾहिं असां सुठनि रेप्यूटेड इदारनि जी ॻाल्हि कयूं, पंहिंजे टंडोजाम में, पंहिंजे आसपास में, सिंध जे जेके मुख़्तलिफ़ फसलनि ते कमु कनि था, मिसाल उहे शुगर केन जा हुजनि, ऑयल सीड जा हुजनि, सीरियल क्रॉप्स हुजनि, ठीकु आहे, या उहे फाइबर क्रॉप्स हुजनि असांजा, उन्हनि जी रिकमेंडेशन तव्हां ॾिसंदो त शुरूआति में NP या DAP इस्तेमालु कराइनि था, मतिलबु फास्फोरस इस्तेमालु कराइनि था। उहो कहिड़े सोर्स मां तव्हां ॾियो था ऐं कहिड़े तरीक़े सां तव्हां ॾियो था या केतिरे मिक़दार में तव्हां ॾियो था, उहो डिपेंड करे थो तव्हांजी सॉइल एनालिसिस ते, तव्हांजी बनी जी रिक्वायरमेंट ते, तव्हांजे मतिलबु जेको आहे ऑब्ज़र्वेशन ते। असांजो मक़सदु आहे फास्फोरस जो न, असांजो मक़सदु इहो न आहे त तव्हां जीअं वणे ॾींहुं राति हिकु करे 2 बोरियूं DAP ॾियो। असां चऊं था असांखे फास्फोरस वधाइणो आहे, उहो ऑर्गेनिक मैटर मां वधायूं, असां ते डिपेंड थो करे, उहो कंहिं कंपोस्ट मां वधायूं, असां ते डिपेंड थो करे। असां जेकॾहिं पोटाश मिसाल कंपोस्ट ठाहियोसीं, पोटाश बेस हुजो, या मिसाल फास्फेट रॉक फास्फेट असांखे मिली वियो, असां कंपोस्ट ठाहियोसीं, फास्फोरस बेस ठाहियोसीं, त असांजो मक़सदु हूंदो त फास्फोरस वधि में वधि हुजे न। पोइ उहो जेकॾहिं असांजी रिक्वायर्ड बनी जी रिक्वायर्ड मिसाल जेकॾहिं 1 बोरी आहे NP जी, त उन हिसाब सां ॾींदासीं। जेकॾहिं इहा ख़बर न हूंदी त आबादकारनि खे इहा ग़लति बयानी कोन कंदासीं त तव्हां जेको आहे DAP 1 बोरी रिक्वायर्ड आहे ऐं तव्हां जेको आहे हेतिरो इस्तेमालु कयो त तव्हांखे फ़ाइदो थींदो। रिक्वायर्ड खां 2 किलो वधीक वधाए मतिलबु इस्तेमालु करे सघूं था, पर जेकॾहिं रिक्वायर्ड आहे असांजी 1 बोरी, असां माना उन खे खणी अची सघूं था त बाबा DAP जी बोरी जो वज़न हूंदो आहे 50 किलो, असां उन खे खणी था अचूं त बाबा 40 किलो ॾियूं था, असां 10 किलो ॿिए एकड़ खे ॾियूं था या ॿिए जरे खे ॾियूं था। इहा कंसिडरेशन आहे, इन्हनि में आहे त उणी बि थींदो, को मसइलो न आहे, पर असां कोशिशि ज़हन खे मुतमइन कंदासीं असां DAP ॾिनोसीं। ज़रूरत जूं जेके शयूं आहिनि उहे ज़रूरत जूं शयूं असां कोशिशि करे रिक्वायर्ड मिक़दार में ॾींदासीं। आबादकारनि खे असां चऊं था त DAP में फास्फोरस आहे ऐं NPK जेको असांजो नाइट्रोजन पोटाश ऐं फास्फोरस जो असां चऊं था त उहो आबादकारनि खे चऊं था मुख़्तलिफ़ फार्म्स में तव्हांखे मिलनि था। कंपनी रिकमेंडेशन कंदासीं, आबादकारनि जो ॿेड़ो गर्क ई डीलर करे छॾींदा। आबादकार दोस्तो, असां तव्हांखे कंपनी ख़बर अथव छो कोन रिकमेंड कंदा आहियूं, असां तव्हांखे कंपनी इन करे त असां वटि सुठनि भलनि माण्हुनि ऐं गवर्नमेंट जे आशीर्वाद सां यकीन कयो सवनि जी तादाद में माना नाकारा कंपनियूं जेके ग़ैर मयारी शयूं रखी वेठियूं आहिनि, पोइ वॾा वॾा लिटरेचर उन्हनि जा पिया आहिनि, त
त हेतिरो हिन में फास्फोरस आहे, हेतिरो हिन में पोटाश आहे, हेतिरो हिन में ह्यूमिक एसिड आहे, हेतिरो हिन में जेको आहे शयूं आहिनि। सो असां जेकॾहिं तव्हांखे जेका शइ रिकमेंड कंदासीं उहा तव्हांखे मार्केट में न मिलंदी। जेकॾहिं मार्केट में मिलंदी, जंहिं बि कंपनी वारो ॾिसंदो उन शइ खे चवंदो त फलाणे माण्हू फलाणे ऑफिसर असांजी हीअ शइ रिकमेंड कई आहे, तव्हां जेको आहे न इहा शइ वठो, ॾिसो हीअ स्क्रीन शॉट असांजा वाइस माण्हू ग्रुपनि में वञनि था। असांखे ॾाढो मोहताज़ रहणो थो पए। असां तव्हांखे कंपनी रिकमेंड कोन कंदासीं, असां तव्हांखे चवंदासीं फास्फोरस इस्तेमालु कयो, असां तव्हांखे चवंदासीं पोटाश इस्तेमालु कयो, असां तव्हांखे चवंदासीं ह्यूमिक एसिड इस्तेमालु कयो, असां तव्हांखे चवंदासीं ज़िंक इस्तेमालु कयो, असां तव्हांखे चवंदासीं क्वालिटी सीड इस्तेमालु कयो, असां तव्हांखे चवंदासीं वथाण जो भाण इस्तेमालु कयो। असां इहे शयूं तव्हांखे क्वालिटी सीड माना असांजो 50% जेका पैदावार उन जो आहे, माना 50% पैदावार में असांजो क्वालिटी सीड जो वॾे में वॾो किरदारु आहे, जेको असांखे माना ईअं सम्झो त ॿी का बि प्रैक्टिस बि जेकॾहिं न बि कयूं, बसि ईअं जस्ट हर ॾेई करे मुनासिबु पाणी ॾियूं त असां इनशा ताला जेकॾहिं 10 मण कणिक मां खणूं था त 5 मण खणंदासीं, जेकॾहिं 50 मण खणूं था इनशा ताला 25 मण ज़रूरु खणंदासीं। सो हाणे ॾिसां, मां कोशिशि कयां थो नेटवर्क जे करे, माना 13 माण्हू असांखे लाइव ॾिसनि था, पर मां सम्झां थो 13 खां वधीक शो था थियनि, पर हाणे कमेंट खुलनि कोन था, इहो हिकिड़ो वॾो इशू आहे। बहरहाल हाणे मां हलां थो हिन पासे। जेका कणिक जी कल्ह पोखी असां कई आहे, हिकिड़ो नओं जीनो टाइप आबादगार दोस्तो, तव्हां खां माज़रत कयूं था। ॾिसो, मां जेकॾहिं मूंखे कंहिं इदारो इहा ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कजो, जेको इदारो मूंखे ॾिए थो ॿिज या मसां जंहिं इदारे खां असां का शइ वठी ईंदा आहियूं न, उन्हनि जी का प्राइवेसी हूंदी आहे। असां ॾिसो, असां तव्हांखे चऊं था कणिक पोखियूं था, असां तव्हांखे इहो कहूं था चऊं त असां जेको आहे कणिक जी जाइ ते एटम बम था ठाहियूं। ॾाढो आबादगारनि जी नाराज़गी हुई, पर मां हिकु ॿिनि आबादगारनि ग़लति बयानी कई। मां उनखे इहे लफ़्ज़ चया त मुंहिंजो तव्हां जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, मां सम्झां थो तव्हांजी तरबियत उन हिसाब सां थियल आहे। सो ॾिसो, हर कंहिंखे ॻाल्हाइणु ईंदो आहे न, असांजी अखियुनि ते गार ॾींदो न, कहिड़ो फ़र्क़ु थो पए। असां तव्हांखे ब्लॉक करे छॾींदासीं, ॿीहारे हिकु ॿिए जो माण्हुनि जो मुंहुं कोन ॾिसंदासीं, पर जेकॾहिं गार तव्हां न ॾींदो, असांजी उन ॻाल्हि खे तव्हांखे वणे नथी, बर्दाश्त करे वेंदो न, थी सघे थो अॻी का ॻाल्हि असां तव्हांजे फ़ाइदे जी करे छॾियूं। ठीकु आहे, तव्हां जेकॾहिं सबुरु करे वेंदो त असांखे तव्हांजी ॻाल्हियुनि मां सिखण में मिलंदो त यार असांखे जेको आहे न हिन शयुनि ते असांखे पंहिंजे पाण ते इम्प्रूवमेंट आणणु घुरिजे। सो कोशिशि कंदा कयो, गार गंद न कंदा कयो। ऐं तव्हांजा हिन बेनज़ीर हारी कार्ड जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां, मां हज़ारनि जी तइदाद में मूंसां आबाद करणु राब्तो कयो आहे, हज़ारनि जी तइदाद में। तव्हां यकीन कयो, हिते लाइव में बि असांजा दोस्त हूंदा, असां उन्हनि खे कॾहिं बि जेको आहे कोन कयोसीं, मतिलबु मायूस न कयोसीं। ठीकु आहे, बिल्कुलु जेको हुयो हिकिड़े लफ़्ज़ जो जवाबु ॾिनोसीं, हिकिड़े मिंट जो, हिकिड़े सेकंड जो वॉइस कयोसीं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, हीअ असां अलाए शुक्र आहे कल्ह पोखी कई आहे। कणिक जो हिकिड़ो नओं जीनो टाइप आहे, ॾिसो, ऐं हीअ कुझु ॾिसण में बि अचे पियो तव्हांखे इनशा ताला। हीअ बहितरीनु जिन्स आहे, हीअ तव्हां काफ़ी एक्सपर्ट माण्हू असां वटि गॾु आहिनि। असां हिन एग्रीकल्चर एंड ह्यूमन पेज ते तमामु एक्सपर्ट माण्हू गॾु आहिनि। सो हीअ 60 माइल जे एरिया जे आबादगारनि जे लाइ असांजी जिन्स आहे, तव्हां अचिजो, विज़िट कजो। कल्ह मां अचिणो हुयुसि नवाबशाह 60 माइल वारे पासे, पर मजबूरी कोन अची सघियुसि। कल्ह हुते ऑफिस में कमुकार बि जाम हुया, ऐं जॾहिं माण्हू ॻोठु ईंदो आहे त लाज़मी कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि त 1-2 ॾींहंनि जे लाइ घरु ईंदो आहे त कोशिशि कंदो आहे त यार असां जेको आहे पोइते चिंता कढी अचूं। सो हीअ कणिक जो एकड़ पोखियो आहे, हीअ वॾी ग़लती आहे जेके इहे वण बीठा आहिनि, इन्हनि जो छांवरो न अचे। ॾिसो केतिरो शेड अचे थो असांजे हुन ते। कोशिशि कंदा कयो त इन्हनि वणनि खे जी छांग वग़ैरह करे छॾींदा कयो, इन्हनि वणनि जो छांवरो न अचे, इन सां तमामु घणो नुक़सानु थींदो आहे। ॿूटो असांजो कमज़ोर थींदो आहे, ऐं उन्हनि ॿूटनि में जेको आहे असांजो, इहे तव्हांखे मां ॾेखारींदो इन जा इफेक्ट। हाणे हीअ वण आहिनि, हिननि जो छांव हेॾो थो वञे, हिते हिन पोज़ीशन ते इनशाला तव्हांखे मां ॾेखारींदुसि जेके टिलर्स हूंदा, या हिते दाणे जी कंडीशन बि तव्हांखे ॾेखारींदासीं। मुंहिंजी लाइफ में जेको मां पंहिंजे उस्तादनि खां सिखियो आहे न, असां चऊं था त अहिड़ियूं जिन्सूं हुजनि, शॉर्ट ड्यूरेशन हुजनि,
अलहमदिल्ला ही जिन्स शॉर्ट ड्यूरेशन आहे। मुंहिंजे उस्ताद जो चवणु आहे त जेको असांजो मतिलबु हाई यील्डिंग हुजे, छो जो मेन शइ असांजी हूंदी आहे न, असांजी जेका जिन्स पोखियूं था उहा हाई यील्डिंग जींस हुजे। हीअ ढगे ते हर माना पोखी थियल आहे, पोइ ज़ाहिर थियो आहे छाकाणि त हिन में संवर लॻल आहे, ढगे जे पोयां हरनि जे पोयां या मतिलबु हिन खे असां संवर लॻारायोसीं। सो शॉर्ट ड्यूरेशन हुजे, बीमारियुनि खां पाक हुजे। रती जो जेको मसइलो आहे न, मौसमियात जी तब्दीली असांखे कणिक जे फसल ते स्पेशली जेको आहे न रती जी बीमारी थी ॾिए। रती जा क़िस्म बि तव्हांखे ॿुधाईंदासीं, जॾहिं फील्ड जो टाइम ईंदो त उहा रती कहिड़े क़िस्म जी हूंदी आहे, हाणे छा हूंदी आहे। आबादगार असांखे जेके न फॉलो कनि था, असांखे जज कनि था, त कोशिशि करे इहे इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखो, त उहे ज़हन में सुवाल ठाहे रखो त असां हिन टाइम ते हिन जेको आहे क़िस्म जा सुवाल पुछंदासीं, असां तव्हांखे जवाबु ॾींदासीं। शॉर्ट ड्यूरेशन हुजे माना घटि टाइम में पची वञे, असांजी रती खां पाक हुजे, माना बीमारियुनि खां पाक हुजे, ऐं हाई यील्डिंग हुजे। ठीकु आहे, पर जेकॾहिं हुन में खाइण जी क्वालिटी सुठी आहे, नंढे कद जी आहे, टेम्परेचर रेज़िस्टेंट आहे, ड्राउट रेज़िस्टेंट आहे, सेलिनिटी रेज़िस्टेंट आहे, इहे ॿिया जेके किरदार या कैरेक्टर आहिनि, पोइ त माना असांजो घणो फ़ाइदो आहे। पर कोशिशि कंदासीं इन्हनि टिनि शयुनि जो त माना वधि में वधि असां ख़्यालु कंदासीं अहिड़ी जिन्स हुजे। हीअ असां वटि जिन्स आहे, अलहमदिल्ला ॾिसूं था छा थो थिए छा नथो थिए। असां वटि हींअर सिस्टम में इमदाद 2005 बि लॻल आहे, IV3। हींअर मां सिर्फ़ु और सिर्फ़ु 3 जिन्सुनि ते कमु थो कयां, छाकाणि त इमदाद 2005 जी जेका ख़ासियत आहे, मां हिन वारे थारोली हिकिड़ी वीडियो ठाहींदुसि इमदाद 2005 जे हवाले सां, ऐं पोइ तव्हांखे ॾेखारींदासीं त उनजी परफॉर्मेंस कीअं आहे, हुनखे बिल्कुलु ऑब्ज़र्व कंदासीं। लास्ट टाइम मां 2-3 वीडियोस ठाहियूं हुयूं, मूंखे परफॉर्मेंस वणी, पर हींअर हिकु ॿिनि माण्हुनि खां मां उन्हनि जेका ॿुधी आहे, जेका एक्सपर्ट माण्हू आहिनि, उन्हनि खां जेके शयूं मां ॿुधियूं आहिनि, त इमदाद ते पाण इंशाअल्लाह ताला सुठी हिकिड़ी वीडियो ठाहींदासीं। चहिरो मुबारक तव्हांखे ॾेखारियूं पियो आहे, अलाह करे तव्हां ख़ुशि हुजो। करीम रब दामे दर में कर में सुखने सिर्फ़ु और सिर्फ़ु पंहिंजो मुतारिक आमीन सुम आमीन। कमेंट खुलनि कोन पिया, मां कोशिशि कयां पियो, पर हाणे लाइव में जेके दोस्त आहियो, गुफ़्तगू घणी थी वई आहे। हारी कार्ड जे बारे में तव्हांजा सवाल हूंदा। साईं, घोटकी ज़िले में एग्रीकल्चर वारा ऐं भाण वारा डीलर वॾा हरामखोर आहिनि, हर शइ में 2 नंबरी आहे। नसरुल्ला, तव्हांजो कमेंट हिन सम्झो त पूरे हुनजो आहे लाइव जो जान आहे। हा बिल्कुलु, ॾिसो हाणे गार गंत न कजे, का सख़्तु लैंग्वेज असांखे इस्तेमालु न करणु घुरिजे, पर आबादगार दोस्तो ॾाढो ज़ुल्म आहे आबादगारनि सां, पर इहे ज़ुल्म पाण ख़तमु कंदासीं पंहिंजी सोच सां, पंहिंजे जेको आहे तरीक़नि सां। घणी गुफ़्तगू थी वई आहे, पोइ कुझु ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में आयूं हूंदियूं, कुझु लाइव में थींदो ई आहे। इंटरनेट जो इशू जेको आहे न, इहो असांखे ॾाढो मारे पियो। नई जिन्स लॻल आहे हिते, ऐं बहितरीनु जिन्स आहे। मां कोशिशि कंदुसि हिन ते 3-4 वीडियोस ठाहींदुसि, टेलरिंग स्टेज जी वीडियोस ठाहींदुसि, 1-2 शॉर्ट ठाहींदुसि। उन खां अलावा हिन जी जेको आहे हेडिंग जी ठाहींदुसि, हिन जी परफॉर्मेंस जेका ओवरऑल, माना ईअं कोशिशि कंदुसि महीने खां पोइ, छाकाणि त हींअर यकीन कयो 27 आबादगार अहिड़ा आहिनि जेके असांखे वटि मूंखे माना मुसलसल राब्ते में आहिनि, त 27 आबादगारनि जी मां लिस्ट ठाही आहे, मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट में। तव्हां असां वटि विज़िट कयो। हाणे पोखी जा ॾींहं पिया हलनि, उते टंडोजाम में प्रोजेक्ट जा कम आहिनि, माना नथा ॾेई सघूं, टाइम नथा ॾेई सघूं, पर मैनेज कंदासीं, कोशिशि कंदासीं। पर आबादगारनि खे चयो आहे त तव्हां कि जेके शयूं रिकमेंडेशन ॾियूं था, जेके शयूं असां इंस्ट्रक्शन ॾियूं था, उन्हनि खे फॉलो कयो। सुठा आबादगार असां सां राब्ते में आहिनि। 27 आबादगारनि खे जेकॾहिं मां ट्रीट कयां थो, 27 आबादगारनि सां, इहा मुंहिंजे लाइ साईं वॾी अचीवमेंट जी ॻाल्हि आहे। अलाह जो शुक्र आहे, माना हिकिड़ो ऑनलाइन हुननि खे हर टाइम कंसल्टेंसी ॾियणु, हर टाइम उन्हनि खे राब्ते में करणु। ऐं तव्हां यकीन कयो, उन्हनि आबादगारनि जो मां इंट्रेस्ट ॾिठो आहे, उहे उन्हनि में 27 आबादगारनि में ईअं सम्झो त 95% यंग छोकिरा आहिनि, यंग, जेको एतिरी ॼाण था रखनि। एग्रीकल्चर ग्रेजुएट न आहिनि, पर सोशल मीडिया जो टाइम आहे, हुननि खे हर शइ जी ख़बर आहे त यूट्यूब ते सर्चिंग कीअं हूंदो आहे, गूगल ते सर्चिंग कीअं हूंदो आहे, चैट GPT ते सर्चिंग कीअं आहे, फेसबुक तां सर्चिंग वग़ैरह कीअं कयूं। सो
आबादगार दोस्तो, ये तो हाल, ये तो हवाल। हारी कार्ड जे बारे में कोन ॻाल्हाए सघियासीं, लाइव तमामु वॾो थी वियो। ऐं पंहिंजी कणिक जे बारे में ॻाल्हायो आहे, महबूब जिन्स लॻाई आहे। इंशाअल्लाह ताला सिंध जे आबादगारनि सां ईअं हाल वाल कंदा रहंदासीं। तव्हांजो दुआऊं खपनि ऐं तव्हांजो साथ खपे। सभु असांजा मोहसिन आहिनि, सभु असांजा अज़ीज़ आहिनि, ॾाढो सुठो ॻाल्हाइनि था, ॾाढियूं सुठियूं इंस्ट्रक्शन ॾियनि था, ॾाढो सुठो कमु कनि था। असांखे कंहिंखां इख़्तिलाफ़ु कोन्हे को, असांजी पंहिंजी राय रखंदा आहियूं। असां कंहिंजा जेको आहे न मुख़ालिफ़ कोन आहियूं। सभु पंहिंजी सिंध जे लाइ कमु था कनि। क़ाबिल इज़त, क़ाबिल एतिराम, का मोतबर शख़्सियतूं आहिनि। अलाह करे तव्हां ख़ुशि हुजो। वरी कोशिशि कंदासीं तव्हांजा जेके सुवाल हूंदा। मिठल साईं हाज़िरी क़बूल आहे, पर मुंहिंजो इहो ज़हन हुयो त मां तव्हां ईंदो मुंहिंजी चांहि पीअंदो। साईं मामा मिठल फैज़ाबादी असांजो पाड़े जो हिकिड़ो नंढड़ो आबादगार आहे, पर तमामु महिनती आबादगार आहे। असांखे मोहबतनि ॾियण वारो, हर टाइम खिलण वारो इंसानु आहे। इन सां मां कचहरी कंदुसि। जेको आहे इन्हनि सां मां मिठल साईं अचंदा, मूंखे इहो हुयो त मिठल साईं ज़रूरु ईंदा ऐं हिते असां सां लाइव में गॾु हूंदा। बहरहाल ठीकु आहे, को मसइलो कोन्हे को। इंशाअल्लाह ताला मिठल साईं सां वीडियो ठाहींदासीं। ॾाढो ख़ुशि तबियत ऐं ज़रात में चाह रखंदड़ माण्हू आहिनि। ज़रात में ईअं मिठल फैज़ाबादी खे तव्हां ॾिसंदो त हर टाइम ईअं लॻंदो त हीउ बसि सॼो ॾींहुं राति इन ज़रात खे पंहिंजो ॾींदो आहे। हिन जो शौक़ु एतिरो आहे। साईं महिरबानियूं मिठल साईं। ऐं प्रिंस गुलाम मुस्तफ़ा IV3 इज़ गुड, नो डाउट। IV3 एक्सीलेंट वैराइटी आहे। IV3 जी जेकॾहिं ॻाल्हि पाण कंदासीं त मां उन जे लाइ शुक्र अदा कंदो आहियां रब जी ज़ात जो, त असांखे जेकॾहिं TD जो या ॿियनि जिन्सूं जेके असांजूं ससेटेबल थियूं आहिनि, जेके असांजूं मतिलबु फ़िलाप थींदियूं थियूं आहिनि मौसमियात जी तब्दीली जे करे या टाइम ड्यूरेशन जे करे। TD1 असांजी वक़्त जी बादशाह वैराइटी। अॼु बि अहिड़ा ज़मीनदार आहिनि जेके उहे उनखे छॾीनि न पिया। उनजो मुतबादिल असांखे IV3 मिलियो। अलाह जो शुक्र आहे, बहितरीनु जिन्स आहे। सो दोस्तो, साथ सलामत, सिंध सलामत। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। ही पोखी कल्ह थी आहे। अॼु आहे तारीख़ 7 नवंबर 2025। हाणे यार इंशाल्लाह वरी कंहिं वीलॉग में मिलंदासीं, वीडियो लाइव कॉल में मिलंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू। ज़िंदाबाद।